सिलसिलो आहे सिंधी फिल्मी रिकॉर्ड। अॼु जेको मां तव्हांखे रिकॉर्ड ॿुधायां थो उहो आहे सिंधी फिल्म घूंघट लाइ कुंवार जो रिकॉर्ड। सिंधी फिल्म घूंघट लाइ कुंवार जो डायरेक्टर हुयो मोहतरम साईं मुंहिंजो ग़ुलाम बदर सिद्दीकी साहब। सिद्दीकी साहब लंडन मां जीअं फिल्म टीवी टेक्निक ते कोर्स करे आयो त अचण सां ई इन सिंधी फिल्म घूंघट लाइ कुंवार ठाहिण जो ऐलान कयो, जंहिंजो प्रोड्यूसर हुयो सालिब मोहम्मद भट्टी। हिन फिल्म जा गाना मेडम नूरजहान खां रिकॉर्ड कराया ऐं हिकिड़ो गानो हुयो सराइके में सैद मंज़ूर नक़वी जो लिखियलु, जेको कराची जे ईस्टर्न फिल्म स्टूडियो में मूसीक़ार इमदाद हुसैन रिकॉर्ड कराए पियो। हिन फिल्म जो मूसीक़ार इमदाद हुसैन हुयो। इमदाद हुसैन कराची जो मारवाड़ी हुयो, तमामु महिनती नौजवान, सुठो मूसीक़ार हुयो। ऐं सिद्दीकी साहब पंहिंजे किताब हिस्ट्री ऑफ सिनेमा में लिखियो आहे त हिन गाने जी रिकॉर्डिंग राति जो 8 बजे खां शुरू थी त सुबुह जो 5 वॻे ताईं मुसलसिल हलंदी रही। साज़ंदा थकिजी पिया, पर बकौल मूसीक़ार इमदाद हुसैन जे त मेहदी हसन मूंखे सही रिज़ल्ट नथो ॾिए। जेका मां चाहियां थो, जेके मुर्कूं ऐं मींडूं हिन कलाम में मूं रखियूं आहिनि उहे मूंखे नथियूं मिलनि। लेठे हाशिम कुरैशी रिकॉर्डिस्ट हुयो, उन इमदाद हुसैन खे चयो साईं इहे सॼा जेके साज़ंदा आहिनि उहे थकिजी पिया आहिनि, बसि मेहदी हसन साहिब खे तव्हां चओ त तव्हां सही था ॻायो, ओके आहे। पोइ हीउ रिकॉर्ड हिकिड़ो तारीख़ी रिकॉर्ड आहे, पर वॾी ॻाल्हि इहा त फिल्म में हीउ गानो शामिलु न कयो वियो हो। इन करे त फिल्म जो टेम्पू हीउ गानो बरक़रार नथो रखी सघे। उन जे करे हिन गाने खे फिल्म रिकॉर्ड त ठहियो आहे पर हीउ फिल्म में न हुयो। अचो तव्हांखे ॿुधायां मेहदी हसन जो हीउ कलाम। सरकारे मरना मुश्किल जीना बारे तेरी खुदाई। गोली जिंदड़ी ओ मूली ना मर दे ओ रहना जग दे विच दुश्वारे मरना मुश्किल जीना बारे तेरी खुदा
बल बल यादां कहदियां आवन हुण कित जावन दर्दां मारे मरना मुश्किल जीना बारे। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा